अस्सलाम वालेकुम। रती जी रिहान में ख़ालिद हुसैन नवाजी ख़िदमत में हाज़िर आहे। रती जी रिहान में असां मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि सां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं, उन्हनि जे ज़िंदगीअ मुतालिक़, उन्हनि जे कारकर्दगीअ मुतालिक़ ऐं उन्हनि जे कयल कम मुतालिक़ उन्हनि सां ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। अॼु जेका शख़्सियत असांजे स्टूडियो में मौजूदु आहे, रेडियो जी दुनिया में उनजो हिकिड़ो ख़ासि क़िस्म जो किरदारु अदा कयल आहे। कई वक़्तु असां वटि कंपेयर रही आहे ऐं हिकु ई वक़्तु उहा शख़्सियत असां वटि अनाउंसमेंट बि कंदी रही आहे ऐं हिकु ई वक़्तु असांजे ड्रामनि में सदाकारी बि कंदी रही आहे। ऐं जंहिं शख़्सियत मुतालिक़ तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां उहा इंतिहाई मान वारी अदी शगुफ़्ता ख़ालिक़। महिरबानी तव्हांजी ऐं आऊं ख़ुशनसीबु आहियां, मूंखे बि अव्हां इहो मौक़ो ॾिनो त आऊं पंहिंजे ॿुधंदड़नि सां ईअं हिन प्रोग्राम रती जी रिहाण में जेको आहे सो कचहरी कयां, उन्हनि सां पंहिंजा जेके आहिनि से हाल वंडियूं ऐं अॼु तव्हां इहो मूंखे मौक़ो फ़राहम कयो आहे ऐं थोरा ई थिया रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी जंहिं मूंखे हिन मंज़िल ते पहुचायो आहे। अदी इब्तिदाई सवाल असां ॼाणणु चाहियूं था त अव्हां किथे जनमु वरितो, कॾहिं जनमु वरितो ऐं अव्हां जो जेको बालकपण आहे उहो कीअं गुज़रियो ऐं तव्हां जेका स्कूलिंग कई ऐं तव्हां तालीम ॾांहुं जेका विक वधाई, इहो सिलसिलो कीअं शुरू थियो? बालकपण असांजो गुज़रियो का ख़बर ई कान पई। जे हवा जो हिकिड़ो झोंको हूंदो आहे न हर कंहिंजो, बालकपण हुजे, जवानी अचे थी, उन खां पोइ माण्हू जो वरी कुझु वक़्तु अञा अॻियां हले थो त ज़िंदगी ईअं गुज़रे थी का ख़बर ई नथी पवे। पोइ उन में कई तजुर्बा थियनि था, उन में माण्हू पिराईंदो रहे थो, कई सफ़र थियनि था, कई माण्हू मिलनि था ऐं केतिरा ई तजुर्बा जेके आहिनि से इंसान जी ज़िंदगी में थियनि था। त इन करे आऊं तव्हांखे ॿुधाईंदी हलां, मुंहिंजी जेका बुनियादी तालीम आहे सा रेडियो ते ई थी। अच्छा। हा, जेका ही सिखिया ॻाल्हाइणु ॿोलाइणु उथणु वेहण जो जेको बि तरीक़ो मूंखे रेडियो ते आई मिलियो। जनम कॾहिं थियो या लिकाईंदो? न, इहो लिकाईंदसि। अदी शगुफ़्ता पंहिंजे जनम जी तारीख़ न पई ॿुधाए ऐं अव्हां बि शाहिद रहिजो जेकी बि असांजा ॿुधण वारा आहिनि। हीअ जेको आवाज़ जो अदी सिलसिलो आहे, आवाज़ जी दुनिया में तव्हांजी जेका पहिरीं एंट्री आहे उहा कॾहिं थी थिए ऐं अव्हां हिन रेडियो सां कीअं मुंसलिक थी विया? मूंखे रेडियो ॿुधण जो तमामु घणो शौक़ु हूंदो हुयो। नंढपण खां वठी रेडियो ॿुधण जो एतिरी क़दुरु शौक़ु हूंदो हुयो जो तव्हां यकीन कंदा, मुंहिंजी वॾी भेण वटि, वॾी सिस्टर वटि पंहिंजो रेडियो सेट हूंदो हुओ हिकिड़ो, त आउं कोशिशि कंदी हुअसि उहो रेडियो आउं ॿुधां, प्रोग्राम ॿुधां, गाना ॿुधां रेडियो तां। पोइ अक्सर करे हुन जा जेके नंढा नंढा घर जा कम हूंदा हुआ न, मुंहिंजी सिस्टर मूंखे चवंदी त हीअ कम बि कंदे, पोइ रेडियो ॾिनी सही, हीअ कम बि कंदे, ब्लैकमेलिंग, त हीअ कम बि कंदे, हिकिड़ो कलाकु मतिलबु पोइ रेडियो तोखे मिलंदो त तूं ॿुधजांइ। ऐं तव्हां यकीन कयो ऐं डोड़ी डोड़ी उहे सभु कमु कंदी हुयसि। उन खां पोइ मूंखे रेडियो ॿुधण जे लाइ मिलंदो हो। पोइ आहिस्ता आहिस्ता मूं पंहिंजो रेडियो ज़ाहिर आहे त ख़रीद कयो ऐं पोइ त इहो शौक़ु जेको आहे जुनून जी हद ताईं मूंखे थी वियो हलियो त रेडियो ॿुधंदी हुअसि ऐं अहिड़े तरीक़े सां आहिस्ता आहिस्ता रेडियो ॿुधंदे ॿुधंदे रेडियो ताईं पहुची वियासीं हलिया। इहो कहिड़ो साल आहे जंहिं साल तव्हां रेडियो ते था? इहो 1990 में। 1990 में तव्हां पहिरियों प्रोग्राम कहिड़ो कयो? पहिरियों प्रोग्राम सिलसिलो हुयो हर्फ़ हर्फ़ इशारा, जेका मुंहिंजी शुरूआति थी। गुल हसन कुरैशी हुन प्रोग्राम जो प्रोड्यूसर हो ऐं उन खां पोइ जेको सिलसिलो हलियो त मुख़्तलिफ़ प्रोग्राम, डॉक्यूमेंट्रीज़ ऐं अनाउंसमेंट, कंपेयरिंग ऐं ड्रामनि में अहिड़े तरीक़े सां इहो सफ़र जेको आहे सो हलंदो रहियो ऐं अॼु ॾींहं ताईं जारी आहे। प्रोग्राम बि तव्हां कया ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि, फीचर्स ऐं डॉक्यूमेंट्रीज़ में तव्हांजो आवाज़ असांजे मुख़्तलिफ़ सामीन ॿुधो। ड्रामा वारी फील्ड बिल्कुलु हिकिड़ी अलॻि थलॻि आहे। ड्रामा वारी फील्ड में तव्हांखे बहैसियत सदाकार हिते कहिड़े प्रोड्यूसर मुंतख़िब कयो या तव्हां पाण फील कयो त मूं में हिकिड़ो सदाकार आहे? आउं सम्झां थी त जेको रेडियो ते अचे थो, ॻाल्हाइणु ॼाणे थो ऐं हिते एतिरा किरदार ॾिसे थो, उनखे अंदाज़ो थी थो वञे त मूं में बि का सलाहियत आहे। जेकॾहिं हिन में आहे त मूं में बि इहा थोरी घणी ज़रूरु हूंदी। ऐं जहांगीर कुरैशी साहिबु शायदि उहे जोहर जेके चइजनि थोरा घणा मूं में ॾिठा ड्रामनि जा, त पोइ हुननि मूंखे चयो त तव्हां ड्रामे में अचो। पोइ अनवर हकड़ो साहिब सां बि ड्रामा कयासीं ऐं उन खां पोइ इहो सिलसिलो हलंदो रहियो। कामरान भट्टी बि प्रोड्यूसर रहिया, उन्हनि जे वक़्त में बि असां ड्रामा कया ऐं मुख़्तलिफ़ प्रोड्यूसर जिन खे ड्रामा मिलंदा रहिया उन्हनि इहो मौक़ो ॾिनो त असां ड्रामा आर्टिस्ट थी वियासीं। हले हाणे केतिरा कामयाबु आहियूं केतिरा न, इहे त असांजा ॿुधंदड़ ॿुधाए था सघनि। पहिरियों ड्रामो अदी यादि आहे, उहो कहिड़ो ड्रामो हो जंहिंमें तव्हां पहिरीं
परफॉर्मेंस ॾिनी हुई ऐं जेकॾहिं तव्हांखे डायलॉग यादि आहे न त आउं ॿुधणु चाहींदुसि। मूंखे तव्हां यकीन कयो न पहिरियों ड्रामो यादि आहे न को डायलॉग यादि आहे। इलाही वक़्तु गुज़री वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ ज़हन ते ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, इन करे मुंहिंजी जेका हाणे मेमोरी चइजे उन में एतिरी ताक़त कोन्हे जो उहे मूंखे पुराणियूं ॻाल्हियूं यादि हुजनि। पर बहरहाल मूं ड्रामा इलाही कया आहिनि, मूंखे ड्रामनि जा नाला बि यादि कोन्हनि। सही जेका ॻाल्हि आहे सा आउं तव्हांखे ॿुधायां थी सघे थो मुंहिंजा ॿुधंदड़ जेके आहिनि उन्हनि खे यादि हुजे उहे लिखी बि मोकिलीनि, पर मूंखे यादि कोन्हनि। रेडियो तव्हांजी पहिरीं ऐं मां सम्झां थो तव्हांजी हिकिड़ी नुमाया क़िस्म जी सुञाणप रहियो आहे ऐं आवाज़ जे रस्ते तव्हां खोड़ सारनि सामीन सां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जे वसीले मुखातिब बि थींदा रहिया आहियो। कहिड़ो प्रोग्राम अव्हां भायो था? हिन वक़्त ताईं तव्हां मुख़्तलिफ़ प्रोग्राम कया आहिनि, कहिड़ो प्रोग्राम जंहिं तव्हांखे वधीक मक़बूलियत ॾिनी ऐं जंहिं प्रोग्राम खे करण ते तव्हांजी दिलि बि चाहियो थिए? हूअं त ॾिसो सभु प्रोग्राम त इलाही आहिनि जेके करण में ज़ाहिर आहे असांजा ॿुधंदड़ उहे ई आहिनि जेके अव्हांजो ख़तपोतो बि ॿुधनि था, जेके सुगंध बि ॿुधनि था ऐं जेके मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स आहिनि। अव्हांजी फरमाइश आहे या जेके प्रोग्राम मूं कया उहे सभु ॿुधनि था ऐं सभिनी कॉम्पेयर्स खे ॿुधनि था, अनाउंसरनि खे ॿुधनि था। पर आउं जेको अव्हांजी फरमाइश प्रोग्राम कंदी हुअसि मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी हुई फरमाइशी प्रोग्राम कंदे। ऐं अॼु बि जॾहिं आउं मुंहिंजो कुझु रिकॉर्डिंग्स आहिनि जेके मुंहिंजे लिसनरनि वटि आहिनि उहे मूं ताईं पहुचाईंदा आहिनि त अॼु ही 2014 जी तव्हांजी रिकॉर्डिंग आहे जेका असां वटि महफ़ूज़ आहे। उन में तव्हांजी आवाज़ पोइ मूंखे पाण फ़र्क़ु महसूसु थींदो आहे त हुन में आउं केॾो फास्ट हूंदी हुअसि, मुंहिंजी आवाज़ केॾी सुठी हूंदी हुई ऐं फ़र्क़ु थोरो महसूसु थिए थो माण्हू खे, ज़ाहिर आहे वक़्तु वक़्त जी ॻाल्हि हूंदी आहे। पर मूंखे प्रोग्राम अव्हांजी फरमाइश करण में ॾाढो मज़ो आयो ऐं अॼुकल्ह सुगंध आहे ऐं अव्हांजो ख़तपोतो आहे या माहौलियाती प्रोग्राम आहे। इन खां अलावा बि जेकॾहिं को ड्रामो आहे या को फीचर आहे त उन में बि मूंखे तमामु घणो मज़ो ईंदो आहे करण में। ज़बरदस्त गुफ़्तगू अॼु अव्हां सां जारी आहे। इन वक़्तु असीं तव्हांजी पसंदि ते जेकॾहिं कोई गीत ॿुधणु चाहियूं त तव्हां कंहिंजे आवाज़ ऐं कहिड़े गीत खे ॿुधणु पसंदि कंदा? गीत त अहिड़ा आहिनि जो दिलि चाहे थी त सभई ॿुधजनि ऐं उहे फरमाइश में आऊं अक्सर करे ॿुधंदी बि हुअसि। पंहिंजी पसंदि जा बि गीत हूंदा हुआ, कुझु ॿुधंदड़ जी पसंदि त उहा ई हूंदी हुई पर उहे गीत उन्हनि खे वणंदा हुआ। पर मूंखे आबदा परवीन जो गीत आहे मूं जॾहिं को ॾीओ जलायो आहे, मूं जॾहिं को ॾीओ जलायो आहे, ज़ोर केॾो हवा लॻायो आहे, इमदाद हुसैनी जी शाइरी। मूंखे इहो गीत तमामु घणो पसंदि आहे। इहो गीत असांखे गुनगुनाए ॿुधाईंदव? मूं जॾहिं को ॾीओ जलायो आहे, ज़ोर केॾो हवा लॻायो। बसि शुरू आहे कोन पर मिड़ई इमदाद हुसैनी जो ही तख़य्युल आबदा परवीन जो आवाज़ अव्हांजी पसंदि आहे, असां पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयूं था।
रती जी रिहाण सामी नवी ॿुधी रहिया आहियो रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियो मां ऐं अॼु जंहिं शख़्सियत खे असां पंहिंजे स्टूडियो में सॾियो आहे उहा शख़्सियत असांजे आवाज़ जी दुनिया जी इंतिहाई मोतबर ऐं मानवारी शख़्सियत अदी शगुफ़्ता ख़ालिक़ ऐं अदी शगुफ़्ता ख़ालिक़ सां असांजूं जेके ॻाल्हियूं आहिनि असांजे मुलाक़ात आहे ऐं त चवंदा आहिनि त ॻाल्हियूं पेट वरनि में वधी वण थियूं सो असीं इलाही कोशिशि कंदासीं त असीं संदसि छाकाणि त असां हुनजे जनम जी तारीख़ बि उन खां न ॻाल्हाए सघियासीं त असां कोशिशि कंदासीं त तव्हांखे कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधण में अचनि जेकी तव्हां अॻ में न ॿुधियूं आहिनि अदी तव्हां ड्रामो बि कयो प्रोग्राम बि कयो ॻाइण जे पासे ॾे छो न विया असल में ॻाइण जो मूंखे शौक़ु कोन हो ॻाइण जो जेकॾहिं शौक़ु हुजे हा त प्लेटफॉर्म त मौजूदु हुयो न रेडियो पाकिस्तान ते अचण वारे खे तव्हांखे ख़बर आहे त पोइ इहा हिकिड़ी पहिरीं सीढ़ी हूंदी आहे उन खां पोइ माण्हू अॻिते वधे थो टीवी आहे या फिल्म आहे असांजा हितां जा तव्हां ॾिठो त कई फ़नकार जेके आहिनि मथे ताईं वञी पहुता पर बसि मूं हिते बहितर सम्झो पंहिंजे लाइ ऐं ज़िंदगी जो सफ़र बि मुंहिंजो जेको आहे सो रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते ई शुरू थियो शगुफ़्ता नाज़ खां शगुफ़्ता ख़ालिक़ बि ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते ई थियसि ऐं यकीननि मुंहिंजा जेके ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे बि ख़बर हूंदी उन मुतालिक़ त मां तव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदुसि त तव्हां छाकाणि त पहिरियां त शगुफ़्ता नाज़ हुआ ऐं तव्हांजा प्रोग्राम जेके पुराणा आहिनि जिन में तव्हां तमामु घणो फास्ट ॻाल्हाए था उहे ॿुधा आहिनि पर तव्हांजा छाकाणि त तव्हां सां ख़ासि करे सुगंध या अव्हांजो ख़त पहुतो अव्हां सां करण जो मौक़ो मिलियो त हिकिड़ी सुठी इक्वेशन ठही ऐं शगुफ़्ता ख़ालिक़ जेका ठहे थी उहा बि रेडियो ते ई थी ठहे इहा कहिड़ी कहाणी आहे कहाणी कुझु बि कोन्हे बसि इहो अलाह साईं जी तरफ़ां लिखियो हो क़िस्मत में हो ऐं तक़दीर लिखियो असां बि अलाह जे अॻियां सर जेको आहे पंहिंजो झुकाए छॾियो ऐं यकीननि मुंहिंजी ज़िंदगी जा कामयाब जेके साल आहिनि से पंहिंजी शादी खां पोइ अब्दुल ख़ालिक़ मस्तोई जेको रेडियो पाकिस्तान ते डिप्टी कंट्रोलर थी रिटायर थिया आहिनि उन्हनि सां ज़िंदगी जो सफ़र जारी सारी आहे ऐं अलाह तबारक ताला मूंखे ऐं ख़ुशनसीब आहियां मूंखे ॿिनि बचड़नि खां बि नवाज़ियो अथनि मुंहिंजा 2 फर्ज़ंद आहिनि हिकिड़ो अब्दुल्ला ऐं हिकिड़ो समीउल्ला ऐं माशाअल्लाह सां ऐं तमामु घणो पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि सां पंहिंजे वर सां ख़ुशि ज़िंदगी गुज़ारे रही आहियां बाक़ी मुख़्तसर कहाणी आहे मुख़्तसर लफ़्ज़नि में इन करे बयानु थी कयां अब्दुल ख़ालिक़ मस्तोई सां मूंखे हिकिड़ो अजीब इतफ़ाक़ आहे त उन सां असां लाड़काणे में बि मूं सर्व कयो आहे ऐं गॾो गॾु हिते इंतिहाई बावकार क़िस्म जी शख़्सियत इंतिहाई कचहरी करण वारा पंहिंजाइप कुर्ब ऐं सिक वारा माण्हू आहिनि ऐं हिते बि उन सां जेको अर्सो असां रेडियो हैदराबाद ते गॾु गुज़ारियोसीं उहो बि इंतिहाई प्यार ऐं पंहिंजाइप सां अलाह साईं उन्हनि जी उमिरि दराज़ करे ऐं अव्हां जी जोड़ी सलामत हुजे आमीन आमीन मूंखे उमेदु आहे त अव्हां जूं इहे दुआऊं आहिनि जेकी जिन जे ज़रिए असांखे बसि मूंखे आउं चवंदी आहियां ॿियो कुझु मिले न मिले दुआऊं ज़रूरु खपनि मुंहिंजा जेके ॿुधंदड़ आहिनि मूंखे उन्हनि ते बि मान आहे फ़ख़ुरु आहे वीचारा मूंखे दुआऊं ॾींदा आहिनि ऐं ॾाढी मुंहिंजी इज़त कंदा आहिनि मुंहिंजा ॿुधंदड़ मूंखे इहा बि मुंहिंजी ज़िंदगी में आउं सम्झां थी हिकिड़ी वॾी ख़ुशी आहे जेका मूंखे ॿुधंदड़नि जी तरफ़ां जेका आहे सा मिले थी रेडियो खां अलावा अव्हां छाकाणि त हिते सदाकारी बि थिए कई ऐं हिते प्रोग्राम बि थिए कया पाकिस्तान टेलीविज़न ते या कंहिं प्राइवेट टीवी चैनल्स ते बि अदाकारी करण जो को सिलसिलो ठहियो न टीवी चैनल्स जेके प्राइवेट आहिनि उन्हनि ते चयो वियो पर मूंखे घरां इजाज़त न मिली इन करे ऐं टीवी चैनल्स ते कोन वियसि बाक़ी रेडियो पाकिस्तान ते अञा ताईं बि आहियां ऐं हाणे जेतिरो वक़्तु बि हूंदासीं इनशाला ज़िंदगी बख़ैर त पंहिंजे ॿुधंदड़नि सां गॾु ई हूंदासीं मूं इहो सुवालु इन जे करे कयो त मुंहिंजे इल्म में बिल्कुलु कोन हो त तव्हां छाकाणि त हितां जा इलाही आर्टिस्ट माज़ीअ खां वठी हाणे ताईं उन्हनि पाकिस्तान टेलीविज़न ते पाकिस्तान टेलीविज़न जी सिंधी ड्रामनि में उन्हनि तमामु
तमामु घणो परफॉर्म कयो आहे। ख़ुदि PTV तां नशिर थींदड़ सिंधी ड्रामा उन्हनि में जेको तमामु घणो स्टफ आहे ख़ासि करे अदाकारनि जो उहे रेडियो पाकिस्तान प्रोवाइड कयो। पोइ उहो रेडियो पाकिस्तान हैदराबाद हुजे या उहो रेडियो पाकिस्तान कराची हुजे या रेडियो पाकिस्तान खैरपुर हुजे। रेडियो पाकिस्तान बुनियादी तौर ते हिकिड़ो अहिड़ो ई इदारो आहे जिथे इन क़िस्म जे यानी टेलीविज़न चैनल्स जे लाइ नर्सरी हिकिड़ी तयारु थी थिए जिथे माण्हू ॻाल्हाइणु सिखनि था, ॻाल्हाइण जो हुनुरु सिखनि था, माइक्रोफोन ते मुखातिब थियणु सिखनि था ऐं गॾोगॾु ड्रामे में कीअं परफॉर्म कबो आहे। जेकॾहिं रेडियो जे कंहिं ड्रामे में कंहिं परफॉर्म कयो आहे इतफ़ाक़ सां हिकिड़ो ड्रामो जेको आहे मूं बि अदीअ सां गॾु मूं परफॉर्म त कोन कयो पर मूं हुनखे प्रोड्यूस कयो, अदी हुन में परफॉर्म कयो। इंतिहाई शानदार हुनजी परफॉर्मेंस। रेडियो खां अलावा तव्हां का जॉब वग़ैरह कई? रेडियो खां अलावा घर जी जॉब बि इलाही आहे। तव्हां ख़बर आहे त औरत जो जॾहिं पंहिंजो घरु हूंदो आहे, ॿार हूंदा आहिनि, पोइ जॉब करणु ॾाढो मुश्किल थी वेंदो आहे। आहिनि अहिड़ियूं बि असांजूं औरतूं आहिनि जेके घर खे बि ॾिसनि थियूं ऐं जॉब बि कंदियूं आहिनि, पर आउं घर खे वधीक तरजीह ॾींदी आहियां। इन करे जॉब करण जो फ़िलहालु को इरादो कोन्हे। घरदारी में तव्हां तमामु घणियूं मसरूफ़ रहियूं आहियो, त मस्तोई साहब तव्हां सां घरदारीअ में हथु वंडाईंदा आहिनि? इहो त सवाल ई पैदा नथो थिए त मूंसां घरदारी में हू घरनि में जीअं असांजे सिंधी घराणनि में तव्हांखे ख़बर आहे त पाणी जो गिलास बि उथी को ॿियो भरे ॾे, त हुननि जी परवरिश जो तरीक़ो उहो आहे। इन करे इन ॻाल्हि जी त मूंखे तवको ई कोन्हे त हू घरदारी या कंहिं क़िस्म जो को हथु वंडराइनि। मूंखे त संदन शख़्सियत जेका आहे उहा एतिरी पंहिंजाइप वारी लॻंदी आहे। मूं ईअं सम्झो थिए त किथे किचन में तव्हां सां हथु वंडाईंदा हूंदा, किथे कपिड़नि धोआरण में तव्हां सां हथु वंडाईंदा। हाणे प्रोग्राम ॿुधी करे ऐं तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधी करे कुझु हथु वंडराइनि त दुआऊं तव्हांखे ॾींदसि। ॿियो नगमो असां शामिल करणु वेंदासीं तव्हांजी पसंदि ते। तव्हांखे ॿियो नगमो कहिड़ो ॿुधायो? जेकॾहिं अनवर हुसैन विस्तरो जेको सुठो कलाम अवां वटि मौजूदु आहे त मुंहिंजा ॿुधंदड़ बि यकीनन अनवर हुसैन विस्तरे जी आवाज़ खे तमामु घणो पसंदि कंदा आहिनि। ऐं ॿुधणु चाहींदसि अनवर विस्तरे जो ही ज़बरदस्त कलाम दिशा गुफ्ता जे असां पसंदि जे नज़र कंदासीं, छाकाणि त अॼु असांजी महिमान आहे रती जी रिहाण में अनवर हुसैन विस्तरो। छो न आयो अॼु अलाए, छो न आयो अॼु पिरीअ जे पार जो कागज़ गुज़र थी विया घणा ॾींहं, गुज़र थी विया घणा ॾींहं, न आयो यार जो कागज़ अलाए छो न आयो अॼु अलाए छो न आयो। खबर न है सबब कहिड़े, खबर न है सबब कहिड़े विसारे तूं वञी वेठो, खबर न है सबब कहिड़े विसारे तूं वञी वेठो। अञा ताईं बिन आयो, अञा ताईं बिन आयो, भला दिलदार जो कागज़ गुज़र थी विया घणा ॾींहं, गुज़र थी विया घणा ॾींहं, न आयो यार जो कागज़ अलाए छो न आयो अॼु अलाए छो न आयो। उम्मीदूं दिल संजूं दिल भर,
संदस नाज़ुक हथनि सां जे संदन नाज़ुक हथनि सां जे लिखल पुरज़ो मिले मूंखे संदस नाज़ुक हथनि सां जे लिखल पुरज़ो मिले मूंखे हुजां शल याद पो भल पियो हुजां शल याद पो भल पियो अचे इनकार जो कागज़ गुज़र थी विया घणा ॾींहं गुज़र थी विया घणा ॾींहं न आयो यार जो कागज़ अलाए छो न आयो अॼु अलाए छो न आयो ये खादम जो दिलिया हूँ ये खादम जो दिलिया हूँ वही दिलदार वट पहुंचूं ये खादम जो दिलिया हूँ वही दिलदार वट पहुंचूं उथी अलहम्द पढ़ आयो उथी अलहम्द पढ़ आयो अथई इक़रार जो कागज़ गुज़र थी विया घणा ॾींहं गुज़र थी विया घणा ॾींहं न आयो यार जो कागज़ अलाए छो न आयो अॼु अलाए छो न आयो अॼु पिरीअ जे पार जो कागज़ अलाए छो न आयो अॼु पिरीअ जे पार जो कागज़ गुज़र थी विया घणा ॾींहं गुज़र थी विया आहियो रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियो मां अॼु असांजी महिमान शख्सियत अदी शगुफ्ता ख़ालिक कंपेयर सदाकार ऐं अनाउंसर तमामु घणा प्रोग्राम हुन जे क्रेडिट ते आहिनि तमामु घणा फीचर्स डॉक्यूमेंट्रीज़ ड्रामास हुन जे क्रेडिट ते आहिनि तमामु घणनि ड्रामनि में हुन सदाकारी कई आहे अदी तव्हां असांजे लिसनर्स खे कोई पैगाम ॾियणु चाहियो छाकाणि त कामयाब हिकिड़ी ज़िंदगी तव्हां गुज़ारी आहे रेडियो जे उन ज़माने खे बि ॾिसी आया जंहिं ज़माने में तव्हांजी इब्तिदा हुई ऐं हाणे जॾहिं अञा ॿिया नौजवान जेके रेडियो खे जॉइन कनि पिया रेडियो ते ईंदड़ जेके नवां आवाज़ आहिनि नवां साथी आहिनि उन्हनि जे लाइ कहिड़ो पैगाम आहे ऐं उन्हनि माण्हुनि जे लाइ कहिड़ो पैगाम आहे जेकी तव्हांखे ॿुधनि मुंहिंजो पैगाम त इहो ई आहे त जेको असां वक़्तु ॾिठो आहे तक़रीबन 32 साल थी विया आहिनि मूंखे हिते रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते असां जेको वक़्तु ॾिठो जेके माण्हू ॾिठा ऐं जेका उन्हनि जी तरबियत ॾिठी न उहा हाणे जेके असांजा नवां अचनि पिया मतिलबु जीअं कंपेयरिंग में या अनाउंसमेंट में उन्हनि में उहा ॻाल्हि ॾिसण में नथी अचे ऐं आउं चाहींदसि त उन्हनि ते ख़ासि तवजो ॾिनी वञे उन्हनि जी सिख्या कई वञे उन खां पोइ उन्हनि खे माइक ते विहारण जी इजाज़त ॾिनी वञे त जीअं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो जेको मयार आहे न उहो पहिरीं मयार जहिड़ो ई बरक़रार रहे ऐं इन ई कोशिशुनि में सभु लॻल आहिनि जेके सुठा आवाज़ आहिनि उन्हनि खे अॻियां वधण में मदद कंदा बाक़ी लिसनर्स जे लाइ मुंहिंजो इहो ई मैसेज आहे त अदा जेकॾहिं तव्हां को बि प्रोग्राम ॿुधो था त कंपेयर जॾहिं एॾी महिनत करे माइक ते वेहे थो त घटि में घटि उन जूं ॻाल्हियूं ज़रूरु ॿुधंदा कयो सिर्फ़ु पंहिंजे नालनि ॿुधण जे शौक़ में तव्हां जेके ॻाल्हियूं असां असल में किताब ॿुधंदा आहियूं पढ़ी ईंदा आहियूं अव्हां सां करणु चाहींदा आहियूं उहे ॻाल्हियूं अव्हां न ॿुधंदा आहियो सिर्फ़ु इहो मैसेज हूंदो आहे अव्हांजो त असांजो नालो शामिलु कयो नाला बिल्कुलु अव्हांजा शामिलु कंदासीं मुंहिंजो मैसेज आहे हिकिड़ो ॿियो बि अव्हांजो त पंहिंजे वालदेन जी ख़िदमत कयो पंहिंजे बचनि खे सुठी तालीम ॾियारियो ऐं अलाह ताला जो हर हाल में शुक्र
शुक्र अदा कंदा रहो। तमामु शानदार मैसेज सां असां रती जी रिहाण मां तव्हां खां इजाज़त वठंदासीं। मौला तव्हांखे वॾी उमिरि ॾे ऐं गॾोगॾु तव्हांजा ॿ जेके शहज़ादा आहिनि उन्हनि खे बि अलाह से कामयाबियूं अदा करे ऐं मस्तूई साहिब जन खे बि मौला उन्हनि जी उमिरि दराज़ करे। इन ते रती जी रिहाण मां ख़ालिद हुसैन खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, अल्लाह निगहबान।